सिंध टीवी सब खां पहिरियों त सिंध टीवी चैनल जी 20 सालगिरह ते डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब खे मां मुबारकबाद पेश कयां थो। जेतिरे क़दुरु सिंध टीवी जे हवाले सां सिंध जे लाइ जेतिरी कोशिशूं काविशूं आहिनि, मां सम्झां थो इहे हिकिड़े बहितरीनु किरदारु हमेशह सिंध चैनल अदा कयो आहे ऐं उहो हिकिड़े ग़रीब आवाम जो, ग़रीबनि जो झंग झर में इंटरनेशनल जेतिरा बि मसइला आहिनि हमेशह सिंध टीवी उनखे उजागर कयो आहे। ऐं इहो वाहिद चैनल आहे जेको बेपोच माण्हू ग़रीब जेको कंहिं मथे लेवल ते पंहिंजा मसाला उजागर नथा करे सघनि, इहो वाहिद चैनल आहे जेको उन ग़रीबनि जे आवाज़ खे ऐवाननि ताईं पंहिंजे मथीं सतह ताईं पहुचाए थो ऐं उन्हनि जा मसाला हल थियनि था। ऐं असां मुबारकबाद पेश कयूं था डॉक्टर करीम राजपर साहब खे त हिकिड़ो बहितरीनु चैनल सिंध खे तोहफ़ो मिलियल आहे ऐं इंशा अल्लाह ताला इहे कोशिशूं काविशूं जारी रहंदियूं ऐं अवाम खे इहे सहूलियतूं मिलंदियूं रहंदियूं। साईं, सभ खां पहिरीं त आऊं सिंध टीवी जे 20 सालगिरह ते सिंध टीवी जे सरवाण साईं अब्दुल करीम राजपर साहब ऐं हिते मीरपुर माथुलो जो रिपोर्टर तव्हां साईं अशरफ शाह बुखारी ऐं सॼी सिंध वासियुनि खे मुबारकबाद पेश कयां थो त सिंध टीवी न्यूज़, ख़ासि करे सिंध टीवी न्यूज़ जी ॻाल्हि कयूं त सिंध टीवी न्यूज़ जेका सिंध जे अंदरि मिसकीन माण्हू आहिनि, जंहिंजो केरु वाहरू न आहे, जंहिंजो केरु आवाज़ु उथारण वारो न आहे, उन्हनि जी सिंध टीवी न्यूज़ मालिकी करे थी पई। तव्हां रिसेंटली ॾिसो फातिमा फरड़ो जो केस हुजे, सिंध टीवी न्यूज़ उन खे खयो ऐं उहो कंहिं मंज़िल ते पहुतो। उन खां अलावा शहीद अजमल सावंत जेको प्रोफेसर हुयो, जेको फ्रांस खां पढ़ी हिते आयो, उन जे हवाले सां बि सिंध टीवी पंहिंजो पाण मल्हायो। ऐं इन खां अॻिते जेकॾहिं असां पास्ट में हलिया वञूं त तव्हांखे ख़बर हूंदी जिरगा, जेके सिंध जे अंदरि हिकिड़ो जिरगाई सिस्टम हलंदो हुयो, त सिंध टीवी न्यूज़ वारनि जिरगे सिस्टम जे ख़िलाफ़ु तमामु वॾे पैमाने ते जेको आहे त पंहिंजो एहतजाज वग़ैरह बि कराया ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में वॾियूं वॾियूं कॉन्फ्रेंसिसूं बि करायूं। तव्हांखे ख़बर हूंदी त ख़ासि करे सखर जे अंदरि डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब ख़ुदि आया ऐं हुते तमामु वॾी हिकिड़ी जेका आहे उहा कॉन्फ्रेंस थी ऐं उहा उन खां पोइ माण्हुनि जे ज़हन में बि इहो वेठो त भई न, जिरगा सिस्टम जेके आहिनि त उहे इलाही ख़राबु आहिनि, ख़तरनाक आहिनि। जेकॾहिं असां पंहिंजे इन मुल्क में रहूं था, उन में कानून आहिनि, उन में कोर्टूं आहिनि, त जिरगा सिस्टम छो? बहरहाल इन खां अलावा सिंध टीवी न्यूज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ हालतुनि में सिंध जे माण्हुनि जो तमामु बहितर नमूने जेको आहे उहो केस विढ़ियो आहे, जंहिंजे करे आऊं उन्हनि खे जस पेश कयां थो पियो। ऐं हिकु भेरो ॿीहर 20 सालगिरह ते सिंध टीवी न्यूज़ जे जेका बि उन्हनि जा सिंध टीवी न्यूज़ जा जेके मालिक आहिनि या उन सां गॾु जेके बि उन्हनि जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि सभिनी खे आऊं मुबारकबाद पेश कयां थो पियो।